पीपी मटियारी जे अॻवान मखतूम फ़खरुज़मा चयो आहे त आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में मली रही जाम नवाज़ अली मां ज़मनी चूंडनि में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि कामयाब थी पीटीआई जी वफ़ाक़ी हुकूमत खे शिकस्त ॾिनी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मखतूम फ़खरुज़मा आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी ग़ुलाम क़ादिर मरी जे अमर जे लाॾाणे ते साणुसि ताज़ियत करण बाद कयो। हुन चयो त पीपुल्स पार्टी खे ख़त्म करण वारा बौखलाहट जो शिकार बणिजी चुका आहिनि। सदन लाइ पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी कामयाबी आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सियासत खे सम्झण मुखालफ़नि लाइ ॾुखियो बणिजी चुको आहे। मखतूम फ़खरुज़मा चयो त ज़मनी चूंडनि जी कामयाबी वॾो इशारो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ईंदड़ मुस्तक़बिल आहे जेको मुल्क ऐं अवाम जो जियापो बणिजी मुल्की मईशत खे वधाईंदी ऐं महांगाई जो ख़ात्मो आणे बेरोज़गारनि खे रोज़गार सां नवाज़ींदी। उन मौक़े ते हाजी अली अहमद गोरचाणी, मीर नाना टालपुर, लाइक मोहम्मद काज़ी, ग़ुलाम अकबर भुट्टो, उमीद अली शाह, शमन सेतो ऐं ॿिया साणुसि गॾु हुआ।